दोस्तों ये इस्त्री आई है ठहण जे लाइ, न सिर्फ़ु इन जी मरम्मत कंदासीं पर इस्त्रीअ में ईंदड़ जेके मुख़्तलिफ़ फॉल्ट्स आहिनि उन्हनि खे बि तफ़सील सां बयानु कंदासीं। ऐं इंशाअल्लाह तव्हांखे ही वीडियो अगरि तव्हां मुकमिल ॾिठी ऐं सम्झी त तव्हांखे कंहिं मिस्त्रीअ वटि वञण जी ज़रूरत कान पवंदी। दोस्तों अचो त शुरू करियूं था। दोस्तों मुंहिंजो नालो आहे साजिद ऐं हीअ आहे मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधड़ी टेक्नो। दोस्तों दुआ है तो जिते भी आयो ख़ुश ऐं आबाद रहो। दोस्तों बिना देर जे शुरू करियूं था। सब खां पहिरीं इन खे सीरीज़ बोर्ड में हणी ऐं चेक करियूं, ॾिसूं ही रिएक्ट कीअं थी करे। दोस्तों ही सीरीज़ बोर्ड में बिल्कुल भी कुछ भी कान पई ॿुधाए। अचो त इन खे खोलियूं था। दोस्तों इन तारूं सही लॻल आहिनि, उन जे बावजूद ही कुछ कोन पई ॿुधाए। अच्छा तो वायर चेंज कंदासीं हिन जी, सफ़ा ख़त्म लगी पई है, जोड़ बोड़ लगा पिया अथसि। दोस्तों इनके खोलण ऐं बंदि करण थोड़ो टाइम कंज्यूमिंग है, ॾुखियो कोन्हे पर टाइम कंज्यूमिंग है। वीडियो के पूरो ॾिसजो। वीडियो पसंद अचे तो लाइक ऐं सब्सक्राइब चैनल के ज़रूर कजो, महिरबानी। दोस्तों ही असां कढियो, उन खां पोइ असां हिन खे हितां खोलींदासीं। दोस्तों हिन खे ठाहिण जे लाइ तव्हांखे वधीक शयुनि जी ज़रूरत कान पवंदी, बसि तव्हां वटि हिकिड़ो पेचकस हुजणु घुरिजे, वॾो हिकिड़ो नंढो। दोस्तों ये असां हिन जा सामान कढिया। दोस्तों उन खां पोइ हिन जो असां ही हटाईंदासीं। दोस्तों हिन में जेका राड लॻल हूंदी आहे उहा कान हुई, शायदि इन जे करे हिन कुझु कोन ॿुधायो। दोस्तों ही हूंदो आहे हिन जो ऑटोमेटिक, इहो शायदि ख़राबु आहे या सही फिट कोन्हे थियल। अचो त हिन जो ही बि कढूं था। दोस्तों हिन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा फॉल्ट ईंदा आहिनि। घणो तणो शिकायत हूंदी आहे त कपिड़ा पई साड़े, घणो गरम थियो वञे, या वरी इहो हूंदो आहे त घटि गरम पई थिए। दोस्तों उन में जेको आहे सो थर्मास्टेट जो वॾो कमु हूंदो आहे। ऐं ॿियो इहो हूंदो आहे त हीउ जेको हिन में नंढिड़ो पेच लॻल हूंदो आहे, जंहिंखे असां हिन सन्हड़े पेचकस सां जेको आहे सो टाइट ऐं लूज़ रखंदा आहियूं, इन जो वॾो फंक्शन हूंदो आहे जेकॾहिं कपिड़ा साड़े पई या कपिड़ा हटाए पई। दोस्तों हिन जो थर्मास्टेट पंहिंजी जॻह तां लुॾियल आहे। ही तार बि हिन जी जेका आहे सा हेठि किरी पई आहे ऐं थर्मास्टेट बि जेको आहे सो दोस्तों ॾिसो यको कारो लॻो पियो आहे। अचो त हिन खे खोलियूं था। दोस्तों ही हुन जो थर्मास्टेट आहे जेको कंट्रोल कंदो आहे। दोस्तों हिन जी हालत ॾिसो, ही यको कारो लॻो पियो आहे, यको कारो ऐं गठो पियो आहे। दोस्तों जेकॾहिं हिन में चांदीअ जी परत लॻल हूंदी आहे अछी, जेकॾहिं उहा ख़त्म थी वञे त पोइ ही यको डायरेक्ट गरम थींदी आहे, माना घणी गरम थींदी आहे। जे न त हिननि में घणो तणो जेको आहे सो कार्बन अची वेंदो आहे। असीं हिन रेगमाल सां हिन खे साफ़ करे हिन खे, पर हिन खे साफ़ करण जो फ़ाइदो कोन्हे। दोस्तों ही यको ख़त्म लॻो पियो आहे ॾिसो। ऐं हिन में जेकॾहिं टामो ॾिसण में अचे हेठां ऐं चांदीअ जी परत ख़त्म थी वञे, हिन जी साइडुनि में चांदीअ जी परत त आहे पर विच में जेका आहे सा हिन जी हालत तमामु ख़राबु आहे। हीउ ॾिसो दोस्तों, विच में ॿई पासा जेको आहे सो हिन जी, त बहितर इहो थींदो त असां हिन थर्मास्टेट खे ॿियो हणूं ताकी हिन जी वर्किंग, जे न त ही बहितर थिए, जे न त ही या त कपिड़ा साड़ींदी या पोइ गरम कान थींदी, टच कान थींदी। अचो त हिन में थर्मास्टेट दोस्तों ॿियो था हणूं, नओं था हणूं।
दोस्तों थर्मास्टेट हणण महिल असीं ही नओं आहे थर्मास्टेट। ॾिसो हिन में चांदीअ जी परत लॻी पई आहे। इहा परत जे करे घसी वेंदी ऐं हेठां टामो अची वेंदो त इन जो मतिलबु इहो थींदो त हीउ थर्मास्टेट ख़तमु थी वियो। इन खां पोइ वरी नओं लॻंदो त हिनखे असीं फिट था करियूं। ही जेको ही हेठी वारी पतरी आहे इन में ही खांचो ठहियो पियो आहे। इन में असां इन जे हेठां वेहारे ऐं उन खां पोइ टाइट कंदासीं। हिन जा नट बट सभु मिलंदा आहिनि, इन सां गॾु मिलंदो आहे। हिन सां असीं वेहारींदासीं हिनखे। दोस्तों लूज़िंग कोन छॾींदासीं, लूज़िंग छॾींदासीं त प्रॉब्लम थींदो। दोस्तों हिनखे असां हिते वेहारियो ऐं ही जेको नंढो नट आहे इहो हिन में असां कयो। दोस्तों करंट जेको असीं ॾींदा आहियूं, करंट जेको ॾींदा आहियूं हिनखे, उहो ॾींदा आहियूं हिकिड़ो हिन तार में, ॿियो हिन तार में। हिन तार में असां जेका आहे हिन में जेका लाइट लॻल आहे, ही जेका आहे इंडिकेटिंग लाइट, इहा हणंदा आहियूं। उहा हणंदा आहियूं हिकिड़ी हिते ऐं हिकिड़ी हिते। ही नेशनल जी इस्त्री आहे। ॿियनि इस्त्रियुनि में ॿियो प्रोसीजर हूंदो आहे, हिनखे हिते हिनखे हिते। जॾहिं त असीं जेको एसी करंट ॾींदा आहियूं हिकिड़ो हिते ऐं ॿियो हिते। दोस्तों हीअ असां थर्मास्टेट जेको आहे सो प्रॉपरली वेहारे छॾियो आहे। हिनखे असां हीअं टच करे ॾिसंदासीं। दोस्तों हाणे जेकॾहिं असां हिनखे सीरीज लैंप ते चेक करियूं, दोस्तों एहतियात सां कमु कजो, हिन में तमामु घणो करंट हूंदो आहे। हाणे असां जेकॾहिं हिनखे सीरीज ते चेक करियूं त ॾिसजो सीरीज इंडिकेट कंदो। ॾिसो दोस्तों सीरीज इंडिकेट माना करंट जेको आहे सो अची वियो हिन में। दोस्तों अचो हिनखे हाणे असीं बंदि करे ऐं पोइ ॾिसूं। दोस्तों हाणे बंदि बि जीअं खोलियो होसीं ईअं ई असां बंदि कंदासीं। हिनखे सभ खां पहिरीं असां हीअ हिते हणंदासीं। ही टे नट हूंदा आहिनि। दोस्तों आराम सां कमु कजो, तव्हांखे को वीडियो कोन्हे ठाहिणी जो जल्दी कंदव। तव्हां आराम सां कमु कजो, हिन में तकड़ जी का बि ज़रूरत कोन्हे। दोस्तों ही असां हिन में फिट करे छॾियो। ठीकु आहे दोस्तों। उन खां पोइ जेको आहे सो असां ही तार जेका आहे, दोस्तों ही तार जेका आहे हिन ढकणे जे हिन हिसे में विच हिसे में लॻंदी आहे ऐं ढकणो जेको आहे तो ही ढकणो बि चेंज थींदो आहे। हिन में जेको आहे तो पतरी लॻल हूंदी आहे जेका हेठि खां मथे हूंदी आहे, इहा बि कॾहिं कॾहिं घसी वेंदी आहे त पोइ हेठि मथे कोन थींदो आहे। असां पहिरीं जेको आहे सो तार हणंदासीं हीअं करे ऐं दोस्तों हिन जे हिन खांचे में असीं हिन तार खे टिपाईंदासीं। दोस्तों असां हिन तार खे हिन खांचे में टिपायो। उन खां पोइ असां हिन जो हिन टुंगड़े में असीं ॾिसी करे विझंदासीं। दोस्तों ही असां हिन में विझी छॾी। हाणे असीं जेकॾहिं हिनखे हेठि मथे कंदासीं त ही वर्क कंदी। दोस्तों अचो त हिन जा नट हणूं।
दोस्तों ही मजबूत थी वियो। हाणे दोस्तों असां हिनखे सीरीज़ ते चेक करियूं त ही कीअं पई वर्क करे। उन खां पोइ जेको ही नट आहे, विच वारो जेको नट आहे, असां हिनखे जेको आहे सेटिंग में आणींदासीं। ऐं उन हिसाब सां जेकॾहिं सेट आहे त ठीकु आहे, जेकॾहिं न त हिनखे सेटिंग में आणींदासीं। ही सीरीज़ ते असां हिनखे चेक कंदासीं पहिरीं वर्क करे पई या न। हिन में जेको असां थर्मास्टेट आहियूं सो कमु करे पियो या न। दोस्तों ॾिसो सीरीज़ गिलो थियो ऐं सीरीज़ बंदि थियो, सीरीज़ गिलो थियो। दोस्तों ॾिसो हीअं करण सां सीरीज़ बंदि थियो ऐं हीअं करण सां सीरीज़ गिलो थियो। इन जो मतिलबु त असां थर्मास्टेट हिनखे सही आहे, सेटिंग बि सही आहे, पहिरें नंबर ते ही सीरीज़ ॿरे थो। ठीकु आहे दोस्तों। दोस्तों अचो त हिनखे फिट करियूं। दोस्तों मुंहिंजे ख़्याल में हाणे कुझु बहितर थी वियो, हाणे ही लुॾे ॿुॾे कान थी। दोस्तों हाणे हिन में असीं नई तार हणंदासीं। ही तार ख़तम लॻी पई आहे, ॾिसो न जोड़ बोड़ लॻा पिया आहिनि, क्लिप बिलिप हिन जा ख़तम लॻा पिया आहिनि, नट बट बि हिन जा जेके आहिनि से ईअं ढिरा सिरा लॻा पिया आहिनि। हिन में असां जेको आहे सो कोशिशि करे नई तार हणंदासीं। दोस्तों हिन तार जेका आहे, हिनजी जेका तार आहे सा बाज़ार में इस्त्रीअ जी तार चवंदासीं त उहो असांखे ॾींदा। दोस्तों हाणे ही जेको मूं पहिरीं ॿुधायो त हिनखे असां पहिरीं तार खे जेको आहे सो पहिरें हुन में हणंदासीं। ही ॾिसो हिन में जेको आहे सो पहिरीं तार खे, लाइट जी इंडिकेशन वारी पहिरीं तार खे असां पहिरीं तार में हणंदासीं ऐं विची जेका बत्ती आहे असां हुनखे विचीअ में हणंदासीं। दोस्तों ही थोरो टाइम कंज़्यूमिंग हूंदो आहे, जेका हिनजी सेटिंग हूंदी आहे या तारूं हणणु हूंदो आहे, इहो थोरो ॾुखियो लॻे थो। हिन में उहो टेक्निक कुझु कान हूंदी आहे, बस उहो सेट हणणो हूंदो आहे, उहो थोरो टाइम लॻाए थो। पहिरीं ही इंडिकेशन लाइट बि हणी छॾीसीं ऐं ही जेको आहे सो तारूं बि असां हणी छॾियूं। दोस्तों अचो त हाणे चेक था करियूं नई तार असां आया ही जेको आहे सो हली या कान हली, प्रॉपर वर्क करे पई या न। दोस्तों पहिरीं सीरीज़ में चेक कंदासीं। दोस्तों ॾिसो, दोस्तों हाणे हिनजी रुगो सेटिंग करणी पवंदी। हाणे ही थोरो वधीक ते वञी वई ॿरे थी, थोरो वधीक थी वई। हाणे ॿियो कुझु कोन कंदासीं, असीं जेको ही विचो जेको हिनजो नट आहे इनखे जेकॾहिं टाइट कंदासीं त ही देरि सां माना ॿरंदो, पर जेकॾहिं हिनखे लूज़ कंदासीं त ही जेको आहे सो जल्दी जेको आहे सो वर्क कंदो। बत्तीअ खे जल्दी ॿारींदो। दोस्तों हिनखे थोरो असां भेरो पिया करियूं, भेरो पिया करियूं। हाणे हाणे हिनखे चेक करियूं दोस्तों, बंदि ते रखी। दोस्तों ॾिसो, हाणे ॾिसो दोस्तों बहितरीन कमु पियो करे। दोस्तों हाणे हिनखे असां डायरेक्ट ते हणी चेक कंदासीं। डायरेक्ट ते ही इंडिकेशन लाइट बि दोस्तों ॿरंदी, ॾिसजो। ॾिसो दोस्तों, ही ॿरी, ही बंदि थी, ही ॿरी, ही बंदि थी, ही ॿरी। दोस्तों ॾिसो इस्त्री ठही तयार थी वई। दोस्तों अचो त हाणे हिनखे फिट करियूं। ॾिसो दोस्तों हाणे मुकमिल तरह ही रेडी आहे हलण जे लाइ। हिन जा नट अञा थोरो वधीक टाइट था करे छॾियूं ऐं पोइ वरी हिनखे फाइनली असीं टेस्ट करे ऐं पोइ ग्राहक खे वापसि कंदासीं। ॾिसो दोस्तों हाणे पहिरीं असां सीरीज़ ते चेक कंदासीं।
ॾिसो दोस्तो हिक ते जेको आहे सो सीरीज़ भरियो। हाणे दोस्तो सीरीज़ मां कढी असीं जेको आहे सो हिनखे डायरेक्ट में चेक कंदासीं। दोस्तो हिन बत्तीअ खे ॾिसो ॿरे पई। हाणे हीअं कंदासीं विसामी वई। दोस्तो ॾिसो असां हिक ते आई बत्ती ॿरी ऐं विसामी वई। दोस्तो ही बत्ती ॿरी, ही ऑटो कमु करे पियो हिनजो। दोस्तो असां इस्त्री ठाहे छॾी। शॉर्ट चेक करण जो तरीक़ो इहो आहे त एलिगेटर क्लिप खणी जेकॾहिं असीं हणंदासीं हिन में त ही ॾिसो हिते ॿरियो। हाणे जेकॾहिं इन एलिगेटर क्लिप खे असीं बॉडी में टच करियूं पिया, जेकॾहिं ॿरे त माना शॉर्ट आहे, जेकॾहिं न ॿरे जो मतिलबु आहे सही आहे। हिते असीं ॾिसो टच करियूं था, इहे ॿरियो माना इस्त्री ऑन थी। पर जेकॾहिं हिते टच करियूं पिया त ही कोन पई थिए, माना ही किथे बि शॉर्ट न आहे। जेकॾहिं असीं चेक करियूं त ही किथे बि शॉर्ट न आहे। ॾिसो दोस्तो दोस्तो उम्मीद त तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। महिरबानी दोस्तो।